दुंगी मंझ दरिया की बुॾे की उपड़े, खूहो झुरझुनो थियो, लाजू सब लड़िया। हुजे वाढे वाणिया से सूहण सब सड़िया। मोलिम माग न अगे, फुलंगी मंझ फिरिया। मलाह तुंहिंजी मकुड़ी अची चोर चढ़िया। जिते ढेंग ढरिया तिते तारी तुंहिंजी। अस्सलाम वालेकुम हक मौजूद। सुर श्री राग जे हिन बैत जे ॾुखियनि लफ़्ज़नि जे मानाउनि तरफ़ ईंदासीं। दुंगी यानी ॿेड़ी, दरिया, हिते दरिया समुंड खे चयो वियो आहे। सामुंडी पट्टी जा अक्सर माण्हू समुंड खे दरिया चवंदा आहिनि, छो जो जिते दरिया छोड़ कंदो आहे उते अक्सर पाणी मिठो रहंदो, इन करे उतां जा माण्हू समुंड खे दरिया चवंदा हुआ। उपड़े यानी तरे, खूहो ॿेड़ीअ में सिढ़ ॿधण लाइ उभो कयल वॾो काठ जो लड़ो। झुरझुनो यानी गिरगिलो, तरे खां संदसि सोराख में ढिलो या रिलेख। लाजू खूहे ऐं सिढ़ खे ॿधण जा रसा। लड़िया झुकी विया या कमज़ोर थी विया। वाणिया लॻाया या फिट कया। सूहण ॿेड़ीअ जे तख़्तनि खे पाण में मिलाइण लाइ तख़्तनि जे विचां साॻे माप ते सिराईअ सां नंढड़ा सल या सोराख कढी उन्हनि में नंढड़ियूं काठ जूं किलियूं हयूं वेंदियूं आहिनि, जन सां तख़्ता पाण में भिची बीहनि ऐं वज़न बि न वधे। ईअं खणी चइजे त तख़्तनि खे अहिड़ी तरह मिलाइण वारनि किलियुनि खे सूहण चइबो आहे। मोलिम ॿेड़ीअ जे मथां ऊचे ठहियल केबिन में वेठल समझदार माण्हू, जेको परे परे ताईं समुंड में थींदड़ हर चुरपुर ते निगाह रखे ऐं नाखोए यानी ड्राइवर खे गाइड कंदो रहे। माग जाइ या हंध, फुलंगी यानी फिरंगी, किन रिसालनि में फुलंगी जे जाइ ते फिरंगी बि इस्तेमालु कयो वियो आहे। फिरंगी या यूरोप जा लुटेरा माण्हू। मकुड़ी यानी ॿेड़ी। ढेंग, ढंग, ढंग या धंग, अहिड़ा माण्हू जेके ज़हीन, बहादुर, पहलवान ऐं अनेक खूबियुनि जा मालिक हुजनि। ढरिया ढुरकी पिया, वाइड़ा थिया, बेवस थिया, पोइते हटिया। तिते उते उन्हीअ जाइ ते तारी तात या यादगिरी। दोस्तों, सुर श्री राग जे हिन सबक आमोज़ बैत में सिंध जो अज़ीम शाइर ऐं मुफ़क्किर आज़म शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बिज़ाहिर त सामूंडनि खे अॻिते थींदड़ ख़तरनि खां आगाह करे थो। फरमाए थो त दुंगी मंझ दरिया की बुॾे की उपड़े, ॿेड़ी समुंड जे विच में अलाए ॿुॾंदी या की उभरी ॿाहिर ईंदी, ख़दशो थो ॾेखारे। अॻिते फरमाए थो त खूहो झुरझुनो थियो, लाजू सभु लड़िया, यानी ॿेड़ीअ में सिढ़ ॿधण लाइ उभो कयल काठ जो लड़ो यानी खूहो, उहो गिरगिलो थी वियो ऐं खूहे ऐं सिढ़ खे ॿधण जा रसा झुकी ऐं कमज़ोर थी विया। हुजे वाढे वाणिया से सूहण सभु सड़िया। हुजे चपड़ियूं ऐं कील वाढे हया हुआ से सभु सड़ी विया। मोलिम माग न अगे, मोलिम माग न अगे, फिलंगी मंझ फिरिया। मलाह पंहिंजी अॻे जाइ ते न आहिनि, जेके मलाह पंहिंजी जॻहियुनि ते वेठा हूंदा आहिनि, मोलिम पंहिंजी जाइ ते हूंदो आहे ऐं ॿिया जेके ॼाणू माण्हू हूंदा आहिनि
जेको ॿेड़ी हलाईंदड़ नाखो हूंदो आहे उहो बि चए थो पंहिंजी जाइ ते नाहे, छो त दरिया ई चोर में उन में काहे पिया आहिनि, फिरंगी ॿेड़े में काहे पिया आहिनि, फिरंगी ॿेड़े में दाख़िल थी चुका आहिनि। मलाह तुंहिंजी मकुड़ीअ अची चोर चढ़िया, ए मलाह ए नाखवा ए ॿेड़े जा धणी, तुंहिंजे ॿेड़ीअ ते अची चोर चढ़िया आहिनि। जिते ढींग ढरिया तिते तारी तुंहिंजी, हिते धणी खे ॿाॾाए थो, ए धणी ताला जिते जुंग जहाज़ ड्रही पिया, तिते तुंहिंजो ई आसरो आहे, तुंहिंजो ई तकियो आहे, तुंहिंजी असांखे तात आहे, तुंहिंजी यादगारी आहे, ते धणी ताला खे यादि करे थो। दोस्तो ही त हुया सामूंडनि मुतालिक शाह साईं जा ज़ाहिरी ख़याल। अगर हिन बैत खे सिंध जे मौजूदा हालतुनि जे तनाज़ुर में तमसीली तौर परखण ऐं परोड़ण जी कोशिश कंदासीं त ही बैत कुझु असांखे हिन तरह सम्झ में ईंदो। दुंगी मंझि दरिया की बुॾे की उपड़े, दरिया यानी समुंड आहे ही काइनात ही दुनिया, दुंगी यानी ॿेड़ी आहे दुनिया जी नक्शे ते सिंध धरती। शाह साईं फरमाए थो त सिंध धरती हिन दुनिया जी नक्शे ते कॾहिं ॿुॾण जे वेझो वञे थी त कॾहिं वरी उभरी ॿाहिरि अचे थी। खूहो झुरझुनो थियो लाजू सभु लड़िया, खूहो जेको आहे हिन सिंध धरती जा उहे अज़ीम अॻवान आहिनि। खूहो झुरझुनो थियो, उहे अज़ीम अॻवान हिन दुनिया मां हलिया विया। लाजू सभु लड़िया, लाजू उहे मौजूदा दौर जा अॻवान आहिनि जेके कमज़ोर थी चुका आहिनि, जेके झुकी पिया आहिनि, जेके पंहिंजी हक़नि तां दस्तबरदार थी चुका आहिनि। हुजे वाढे वाणिया से सूहण सभु सड़िया, वाढो आहे उहो राहरी उहो रहबर, सिंध खे नज़रिया ॾींदड़, सिंध खे हिकु क़ौम बणाईंदड़ उहे अज़ीम अॻवान। असां उहो वाढो शाह साईं खे बि चई सघूं था। असां उहो वाढो साईं जीएम सैयद, साईं हैदर बख्श जतोई, साईं रसूल बख्श पलेजो ऐं उन जहिड़ा कई अज़ीम अॻवान थी गुज़रिया आहिनि। दूल्हे दरिया ख़ान, शाह बिलावल। शाह साईं चए थो त हुजे वाढे वाणिया से सूहण सभु सड़िया, हुजे के अज़ीम अॻवाननि सिंध खे मुतहिद कयो हुयो, से सभु सड़ी विया आहिनि। उन्हनि जा जेके कौल हुया, उन्हनि जी जेका महिनत हुई, उहा तमामु घटि थी चुकी आहे। माण्हुनि जे ज़हननि तां उन्हनि जो असरु तमामु घटि थी चुको आहे। मुअलिम बाग़ न अॻे फिरंगी मंझि फिरिया, मलाह पंहिंजी अॻे जाइ ते न आहिनि, मलाह मां मुराद आहे धरती धणी। दरिया ई चोर उन में काहे पिया आहिनि, धरती धणियुनि जे वतन में उहे दरिया ई चोर उहे फिरंगी काहे पिया आहिनि। माज़ी में उहे फिरंगी असांजे देश ते काहे पिया हुआ ऐं हिन दौर में फिरंगियुनि जा वाठा असांखे मुकमिल तौर ग़ुलाम बणाइण जी कोशिश में आहिनि। उहे फिरंगी असांजे वतन ते फिरी रहिया आहिनि। मलाह तुंहिंजी मकुड़ीअ अची चोर चढ़िया, ए मलाह ए नाखवा ए धरती धणी तुंहिंजे ॿेड़ीअ ते यानी तुंहिंजे वतन ते अची चोर चढ़िया आहिनि, अची चोर क़ाबिज़ थिया आहिनि। जिते ढींग ढरिया तिते तारी तुंहिंजी, हिते धणी ताला खे
अर्ज़ पियो करे, ए धणी जिते जुंग जहाज ढही पिया, तिते तुंहिंजो ई तकियो आहे, तुंहिंजो ई आसरो आहे। कई वॾा वॾा मुल्क ड्रही पंहिंजे नक्शे तां, पंहिंजे सफ़ाए हस्ती तां मिटिजी विया। असांजी त नंढड़ी सिंध धरती आहे, जन्नत मिसल आहे। इनखे क़ाइम व दाइम रखण लाइ ए धणी ताला तोखे अर्ज़ था कयूं, तो में ई आसरो आहे, तो में ई उमेद आहे। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे पंहिंजे देश जी मालिकी करियूं, पंहिंजे वतन जी मालिकी करियूं, पंहिंजे वसीलनि जी मालिकी करियूं ऐं सिंध धरती में मौजूदु धारियनि ऐं फिरंगियुनि जी पैदावार इस्तेसालुनि खे पंहिंजे देश तां धिके कढूं ऐं सिंध धरती खे माज़ी वारो औज ॾियारियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।